बिल्कुल ना। Why mom? Please. आपने मुझे प्रॉमिस किया था कि लॉकडाउन खत्म होने के बाद आप मुझे मॉल में शॉपिंग करवाने ले जाओगे। ऐं तो भी अंजाम कयो हो त तू सिंधी सिखनी है, याद अथई? Yes mom, मुझे याद है पर तोखे न मोबाइल में फुर्सत मिले तॾहिं न। पहिरीं तू पंहिंजो अंजाम पूरो कर, पोइ मां पंहिंजो अंजाम पूरो कंदमि। Yes mom, but Hindi is very difficult, impossible. पुट, इम्पॉसिबल पाण चवे थो त आई एम पॉसिबल। तू कोशिश त करे ॾिस। हाँ Okay, let's try. ठीक आहे। अलफ अंब, अलफ अंब, बेबल्ला, बेबल्ला, बेबकरी, बेबकरी, बेपल्लो, बेपल्लो, बेबोलड़ो। बेबोलड़ो। शाबाश, सिखी पई सिंधी। हाँ ईशा, तोखे याद अथई कल्ह मां तोखे हिकु सुठो बैग सेखारियो हो, तू चई ॿुधाईंदी? हाँ मम्मी, हिकु बर्थडे मम्मी पैसा ले, बर्थडे 4 पप्पा करे प्यार, 3 4 5 पप्पा खाने हंज, 4 5 6 पाया सोना गह, 5 6 7 वठा वेठी ठठ, 7 8 9 पिया शरबत, 8 9 10 दिया बारे ना। शाबाश, तू तो होशियार थी वई ॾाढी, जाम प्यार तो अचे तोते। मम्मी हाणे त मूंखे सिंधी अची वई, हाणे पंहिंजो अंजाम बि पूरो कर। कहिड़ो अंजाम? मूंखे त कुझु यादि कान्हे। मम्मी जल्दी तैयार थी, हलूं मॉल में शॉपिंग करण। ये मुंहिंजी प्यारी मम्मी, मुंहिंजी प्यारी मम्मी। जॾहिं जॾहिं तूं नओं बैग तैयार कंदीअ न, तॾहिं तॾहिं मां तोखे सुम्हण वठी हलंदसि।